जॾहिं खां दुनिया ठही आहे तॾहिं खां हर सिंधी नाश्तनि जा ॾाढा दीवाना आहिनि। दाल पकवान ऐं समोसा चटनी। पर हिकु ॾींहुं मुखियनि जे गैंग जे सरदार बसरमल 25 थुल्हा समोसा पंहिंजे कब्जे में करे छॾिया अथई। दुनिया जे सभिनी खां वॾे मुखियनि जी गैंग जे मुंहं मां 31 तारीख़ खां पहिरियों समोसा बचाए खणी अचनि जाम ॾुखी ॻाल्हि आहे। आख़िर वेंदो केरु? टाइगर। खुशबू त सभिनि खे ईंदी आहे, पर समोसनि जी खुशबू टाइगर खे सभिनि खां पहिरियां ईंदी आहे। हिकु दफ़ो असां हुनजे बाड़े में घुसी वञूं। असां वटि ख़ाली 2 ॾींहं आहिनि समोसा वापसि खणी अचण लाइ। ऐं पोइ बसरमल खे Mission is not only to get the samosas. त पोइ चटनी या बसर भी त खपे। बस 2 कलाक पोइ मुंहिंजे छंछर जो वेट टुटंदो। 6-7 समोसा मुंहिंजे पेट में। समोसा केरु खाईंदो? टाइगर दम तई त समोसा बचाए ॾेखार। पटाटो असांजो, मैदो बि असांजो, तेल बि असांजो। समोसा असां खाईंदासीं, बसरमल